मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं अगरि कंहिं ग़रीब माण्हू जे घर में फ़ौतगी थी वञे उन लाइ मुनासिबु आहे त उहो ताज़ियत ते माण्हुनि खां उज़ुर वठे यानी पैसनि जी मदद वठे। साईं ग़रीब माण्हू आहे, जेकॾहिं घर में फ़ौतगी थी वई आहे, इंतिहाई ग़रीब आहे, उहो उज़ुर वठे थो। बिल्कुलु उन्हनि जो उज़ुर वठणु, पैसा वठणु जाइज़ अमल आहे। कंहिं क़िस्म जो कोई जेको गुनाह न आहे, कंहिं क़िस्म जो कोई गुनाह आहे ई न। क़ुरान हकीम अल्लाह ताला ईअं फरमायो त नेकी ऐं परहेज़गारी में हिक ॿिए सां मदद कयो ऐं गुनाह जे कमनि में हिक ॿिए सां बिल्कुलु बि मदद न कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोट हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं टाइम शहीद थिया त अल्लाह जे नबी फरमायो त तमामु वॾे साहिबनि खे अल्लाह जे नबी फरमायो त इन्हनि जे घर में जेको अॼोके ॾींहुं ग़म आहे, वञी करे इन जे खाधे जो जेको इंतज़ामु कयो, ताकी इन जे घर में टेंशन आहे ऐं अहिड़ी तरह परेशानी आहे। छाजे करे जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन टाइम शहीद थी वियो आहे। उनखे 4 घरवारियूं हुयूं, तमामु वॾा पुट बि उनखे हुया, औलाद कसीर तादाद हुई। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वञी करे साहिबनि खे अल्लाह जे नबी फरमायो वञी करे खाधे जो इंतज़ामु कयो ऐं जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर जे अंदरि इहो खाधो पहुचायो। इस्लाम हिकिड़ो हुकुम ॾिनो, जेकॾहिं तव्हांजे पड़ोस में तव्हांजे रिश्तेदारी जे अंदरि फ़ौतगी थी वञे थी, छा थी थिए साईं, मां यार माण्हू इंतकाल थो करे वञे, त तव्हांजे लाइ, पाड़े वारनि जे लाइ, रिश्तेदारनि जे लाइ इहो मुनासिबु अमल आहे त तव्हां 3 ॾींहंनि ताईं उन घर वारनि खे न मानी पचाइणु छॾियो, न ई का शइ करणु छॾियो, पंहिंजे घर खां तयारु कराए उन्हनि ताईं जेको आहे पहुचाईंदा वञो। छाजे करे उन्हनि जे घर में ग़म आहे, टेंशन आहे, परेशानी आहे, सदमो उन्हनि खे पहुतो आहे हिकिड़े क़िस्म जो। त इन सदमे में उन्हनि सां ताउन कयो। त अहिड़ी तरह ग़रीब माण्हू जेकॾहिं उज़ुर वठनि था ऐं उन ई पैसनि खे यकीन तौर ते उहे इन में इस्तेमालु कंदा आहिनि, यानी महिमान ईंदा उन्हनि खे चांहियूं पीआरींदा या उन्हनि खे मानी कराईंदा, इन में इस्तेमालु कंदा, इहा शइ वठणु बिल्कुलु जाइज़ आहे ग़रीब माण्हू लाइ। बाक़ी मालदार लाइ बिल्कुलु जेको आहे मुनासिबु आहे बि न। मालदार पाण ई न वठंदो, छाजे करे हिकिड़ो पाण साहिब हैसियत हूंदो, उहो चवंदो मूंखे हिन शइ जी ज़रूरत आहे ई न। बाक़ी ग़रीब माण्हू सां इहो ताउन करणु खपे। तव्हांजा रिश्तेदार आहिनि न यार, इहो कम से कम अमल कंदा कयो। हर हिकु मुस्लमान इहो अमल करे त जंहिं माइट जो सोट जी घर में फ़ौतगी थी वई आहे न, त 3 ॾींहंनि ताईं पंहिंजे घर मां चांहि बि पचाए करे, मानी बि पचाए करे उन जे घर जे तरफ़ मोकिलींदा कयो। असां छा कंदा आहियूं, असां पचाए न ॾींदा आहियूं, असां छा कंदा आहियूं, उबतड़ि में उन जे घर ई खाईंदा आहियूं, उन जे घर में ई खाईंदा आहियूं। त हुनखे अॻे ई टेंशन ज़्यादा पहुतल आहे यार, हुनखे अॻे ई टेंशन ज़्यादा पहुतल आहे। जेकॾहिं असां बि वञी करे उन जी गर्दन में पवंदासीं न, त हुनखे हिकु अबे जो टेंशन, ॿियो वरी तव्हांजी मानी जो टेंशन बि उन जी गर्दन में। त ईअं जेको आहे बिल्कुलु न कयो न, हे हिकिड़े क़िस्म जो ज़ुल्म आहे।